अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम से गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजा जो कि हिन प्रोग्राम में जनरल परवेज़ मुशर्रफ ख़िलाफ़ जेको गद्दारी जे केस में ट्रायल शुरू थी वियो आहे, जेका उन ते ॻाल्हि ॿोल कंदासूं। हा, मूंखे जॉइन कयो आहे डेली जीजल इस्लामाबाद जे ब्यूरो चीफ जनाब रज़ाक खटी साहब, ऐं हुन सां गॾु मौजूदु आहिनि सुप्रीम कोर्ट जा सीनियर सहाफ़ी आहिनि ऐं असां सिंध टीवी में बि काफ़ी अर्सो हुननि कमु कयो, जावेद समरो साहब। तव्हां ॿिन्ही खे भलीकार चऊं था। खटी साहब, कार्रवाई जेका आहे ट्रायल कोर्ट जी उहा शुरू थी वई, केतिरा ई ख़दशा हुआ, चयो इहो पियो त शायदि इहा कार्रवाई शुरू थियण खां अॻु में जनरल मुशर्रफ मुल्क खां ई ॿाहिरि हलियो वञे, पर उहे सभु शयूं दफ़न थियूं ऐं पर अॼु जनरल परवेज़ मुशर्रफ आयो न हिन सुनवाई ते, जंहिंखां पोइ कोर्ट इहा आख़िरी भेरो छूट हुनखे ॾिनी आहे ऐं 1 जनवरी ते न रुॻो हुनखे पेश थियण जो हुकुम ॾिनो आहे, पर हुन सां गॾु उन ते फ़र्द जुर्म बि आइद कई वेंदी हुन तारीख़ ते। ओवरऑल जेको अॼु कार्रवाई हली, हिकु माहौल तव्हांखे कीअं नज़र आयो, जजिस जो मूड कीअं हो, जनरल मुशर्रफ जा जेके वकील हुआ उन्हनि जो कीअं हो मूड, जेकॾहिं तव्हां असांजे नाज़रीन ताईं सॼी सूरत हाल कोर्ट रूम जी तव्हां ॿुधायो। पहिरीं इहो त नेशनल लाइब्रेरी जो ऑडिटोरियम हॉल आहे, काफ़ी वॾो आहे, उनमें फंक्शन्स वग़ैरह थींदा आहिनि, उनमें उन्हनि इहो कोर्ट रूम ठाहियो। पर जनरल मुशर्रफ जे वकीलनि जी कोशिशि त 6-7 खां वधीक वकील हुया ऐं सभिनि पासे, जंहिंमें शरीफ़ुद्दीन पीरज़ादो, अहमद रज़ा कुसूरी, बैरिस्टर सैफ़, माना ईअं चइजे त अधु MQM जी टीम हुई ऐं अधु उन्हनि सां गॾु ॿिया हुया। उन्हनि सभई अची रोस्ट्रम ते बीह रहिया आहिनि, क़िस्म जो इम्प्रेशन ॾियण जी कोशिशि पई कई त अदालत खे अंडर प्रेशर कजे, पर कुझु मामलात अहिड़ा हुआ जंहिंमें पहिरीं त कार्रवाई 15-16 मिंट मुश्किल सां हली, वरी कलाक सवा जे लाइ मुलतवी कई, मगर कुल जेकॾहिं तव्हां ॾिसो त अधु कलाक खां घटि हली आई सॼी कार्रवाई, जंहिंमें बुनियादी तौर ते हिकु नुक़्तो त इहो त उन्हनि चयो त मुशर्रफ खे छूट ॾियो, पर जीअं असां ॿाहिरि निकितासीं पहिरीं वक़फ़े खां पोइ त ख़बर इहा मिली त जेको इलाइक़े मां को बम वग़ैरह हथु आयो आहे ऐं इन हवाले सां जेको वरी बाद में अनवर मंसूर इहा ॻाल्हि बि रखी, जंहिंजे करे अॼोकी छूट मिली वई आहे, पर अदालत हुकुम कयो आहे त ईंदड़ ॿुधणी ते मुशर्रफ खे ज़रूरु पेश कयो वञे। पर अॼु अकरम शेख जेको आहे सरकार पारां प्रोसिक्यूटर मुक़ररु थियल आहे, उनजे लाइ ॿुधायो वियो त उहो बीमार थी पियो, उहो न पहुतो आहे, जॾहिं त हुनजा ॿिया कुझु वकील हुया, उन्हनि जे पारां एक्चुअली कोशिशि इहा हुई त मुशर्रफ जे हवाले सां गिरफ़्तारी जो ऑर्डर जारी थिए या उनखे अदालत जेका छूट आहे उहा अॼु जेको आहे चवे त नथा ॾियूं, पर जीअं त उहो हिकिड़ो जेन्युइन मसइलो हो साम्हूं अची वियो। पर हीअ जेको बम वारो मसइलो बि आहे, उहो बि घणो सवालिया निशान आहे त छो ईअं। जीअं अॼु जावेद मीडिया टॉक थी पियो, ॿाहिरि कुसूरी खां पुछो तव्हां राति इहा ॻाल्हि कई त सुबुह जो सरप्राइज़ मिलंदो, त हीअ छा सरप्राइज़ हुनखे उन पस मंज़र में ॾिसे त उन ते हुनजी जेका मुस्कुराहट हुई उहा बि काफ़ी माना ख़ेज़ हुई। सो इन हवाले सां लॻे ईअं थो त कोई इहो मामिलो अॻिते हलंदो, पर घणो वक़्तु अञा कढणो पवंदो हिननि खे। सही जावेद, जीअं खटी साहब ॻाल्हि कई त हिकिड़ा त उहे असांखे सीनियर वकील नज़र पिया अचनि जेके हमेशह आमरनि जो साथ ॾींदा रहिया, उन सां गॾोगॾु MQM सां लॻा पियल, जिन मां अनवर मंसूर क़ाबिल ज़िक्र आहे, बैरिस्टर सैफ़ आहे, ॿिया आहिनि होॾां ख़ालिद रांझा, जनरल मुशर्रफ जी जेका हुकूमती उनमें वज़ीर कानून हो, अहमद रज़ा कुसूरी उनजो किरदारु सभिनी जे साम्हूं आहे, अदलिया जी तहरीक हली, उन दौरान हुन सां जेको असरु कयो वियो शरीफ़ुद्दीन पीरज़ादा। त जेकॾहिं ॾिसजे आइनी तरीक़े सां आइनी मामलनि जी ॼाण रखण जे हवाले सां या इन क़िस्म जा केस विढ़ण जे हवाले सां, त इन्हनि वटि तजुर्बो शरीफ़ुद्दीन पीरज़ादे जी सरबराही में जेको पैनल ठहियो आहे उन वटि तजुर्बो तमामु घणो आहे, ऐं माज़ी में बि आमरनि जे हक़ में ख़बर नाहे किथां किथां कहिड़ा कहिड़ा आइनी दलील शरीफ़ुद्दीन पीरज़ादा कढी अची पेश कंदो रहियो आहे। त हिन केस जे हवाले सां हुकूमती टीम ऐं जनरल मुशर्रफ जी टीम जो जेकॾहिं पाण जाइज़ो वठूं त कीअं थो तव्हांखे नज़र अचे त हुकूमती टीम वधीक सगारी आहे या जनरल मुशर्रफ जी, ऐं हुनजो केस कीअं आहे जनरल मुशर्रफ जी टीम जो? अता सभ खां पहिरियों त वॾी महिरबानी तव्हांजी। जेसिताईं तव्हांजो सवाल त ॿिन्ही धुरियुनि जी वकीलनि जी टीम जो जेकॾहिं असां कंपेरिज़न कयूं त उन में जेको जनरल मुशर्रफ जी टीम आहे उन जी भेट प्रोसिक्यूशन जी टीम सां नथी करे सघिजे। शरीफ़ुद्दीन पीरज़ादो, अनवर मंसूर, ख़ालिद रांझा ऐं इन खां अलावा अहमद रज़ा कसूरी, इहे पुराणा जेके आहिनि से वकील आहिनि, सुप्रीम कोर्ट जा सीनियर वकील आहिनि, ऐं तव्हां चवाणी त आमरनि जो बि इन्हनि जो घणो साथ रहियो। तजुर्बे जे लिहाज़ खां अॼु उन्हनि पंहिंजे तजुर्बे जो बाक़ाइदा फ़ाइदो वरितो, जंहिंमें अॼु जी जेका जनरल परवेज़ मुशर्रफ खे पेश थियणो हुयो उन जी हुननि एग्ज़म्पशन वरिती ऐं अदालत खे
थी हुननि जा जेके ॿुधणा पिया अनवर मंसूर जा, ऐं स्ट्रेटेजी हुननि जी इहा हुई त सिर्फ़ु अनवर मंसूर ॻाल्हाईंदो, शरीफ़ुद्दीन पीरज़ादो हेठि वेठो रहियो, उहो डायरेक्ट कंदो रहियो। इन खां अलावा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अॻुवाण आहे फवाद चौधरी, उनजो भाउ फैसल चौधरी, उहो उनखे मुसलसल डिक्टेशन वठी करे अनवर मंसूर खे रोस्टम ते ॿुधाईंदो रहियो। त कोशिशि अॼु जी उन्हनि जी इहा ई हुई त नंबर 1 बेंच जेका जोड़ी वई आहे स्पेशल ट्रायल कोर्ट जी, जस्टिस फैसल अरब, जस्टिस यावर अली ऐं जस्टिस शाहिदा, उन्हनि ते ऑब्जेक्शन कजे। स्टार्ट में ई हुननि ॿ जेके आहिनि एप्लीकेशन्स फाइल कयूं अदालत जे साम्हूं, जंहिंमें हिकु त बेंच जे मथां हुननि ऑब्जेक्शन्स कया एतिराज़ वारिया, नंबर ॿियो प्रोसिक्यूशन जी जेका टीम जुड़ी आहे ऐं उन ते बि हुननि एतिराज़ वारिया। माज़ी में तव्हांखे यादि हूंदो त जेका प्रोसिक्यूशन जी टीम आहे, जेका अकरम शेख जोड़ी आहे, अकरम शेख जे निगरानी में सरबराही में, उनखे इहो ई चयो पियो वञे त इहा होम मेड हिकिड़ी लीगल टीम आहे जेका जोड़ी वई आहे। ऐं मां हिकिड़ी ॿी शइ तव्हांखे हिन में ॿुधायां, अकरम शेख जो को क्रिमिनल साइड ते एॾो वॾो तजुर्बो कोन्हे, ही टोटल केस आहे क्राइम जो, क्राइम कंहिं कयो आहे, क्राइम कमिट थियो आहे, तव्हांखे उहो प्रूव करणो आहे। छा असां सवाल इहो थो थिए त छा अकरम शेख इहो कंदो? हा, अलबत्ता हुन सां गॾु हिकिड़ो सुप्रीम कोर्ट जो सीनियर वकील आहे नसीरुद्दीन नैयर, उहो क्राइम जो सुठो वकील आहे। हुन जेके दलील ॾिना उहो शायदि अॼु जी ॿुधणीअ खां ॿ स्टेप्स अॻिते पियो वञे। हुन मुख़्तलिफ़ जेके आहिनि केस, लुकमान वर्सेस इज़रो हिकिड़ो PLD सुप्रीम कोर्ट जो हिकिड़ो केस आहे जंहिंमें गाइडलाइंस थियल आहिनि त जेको कंहिं बि माण्हूअ जे मथां, मुलज़िम जे मथां जेकॾहिं का एलिगेशन हूंदी त उनजो हिन मौक़े ते मौजूदु हुजणु ज़रूरी आहे। पर अदालत उनखे चयो त असां उन स्टेप ते न आहियूं पहुता, लिहाज़ा तव्हां इन मामले खे फ़िलहाल न छेड़ियो। वक़फ़ो थियो, वक़फ़े खां पोइ 11 वॻे ताईं थोरो वक़फ़ो थियो, वक़फ़े खां पोइ ॿीहर आया त हुननि उहा ई ॻाल्हि जेका शरीफ़ुद्दीन पीरज़ादा ऐं हुनजी टीम सोचे आई हुई त असांखे एग्ज़ेम्प्ट कराइणो आहे अॼु जी हाज़िरीअ खां। नंबर ॿियो जेका हुननि जी प्लानिंग हुई, मुंहिंजे ज़हन मुताबिक़ जेको असां हुननि खे ॾिठो त उहो ऑब्जेक्शन करणु चाहिनि पिया, हुननि ऑब्जेक्शन करण ते कामयाबु थिया। हाणे थियणो इहो आहे त जेका ऑब्जेक्शन आहे नेक्स्ट जेका 1 जनवरी 2014 ते जेका ॿुधणी थींदी उन में सभ खां पहिरियों त इहो थींदो त हाणे उन्हनि ॿिन्ही दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो थियणो आहे। आया ॿुधी सघनि था, नथा ॿुधी सघनि, मेंटेनेबल आहे न आहे, प्रोसिक्यूशन करे सघे थी, नथी करे सघे, उन खां पोइ परवेज़ मुशर्रफ जे अचण जो सोचबो त आया उहो अची सघे थो या न अचण जो त ठीकु आहे। पर जेका ॻाल्हि तव्हां कई आहे त क्रिमिनल केसिस जो तजुर्बो कोन्हे अकरम शेख खे, त आम ॾोह जेके आहिनि उहे ॾोह उन्हनि जी महारत, उनजो तजुर्बो हिकिड़ी ॿी शइ आहे त आइनी ॾोह आहे न। आइन खे टोड़ियो वियो, उनखे बेंच में रखियो वियो, त उनमें ज़ाहिर आइनी माहिर त आहे अकरम शेख, ऐं आइन खे कीअं टोड़ियो, कहिड़ा हुकुम हुआ, उहे सभु शयूं बि नोट मौजूदु आहिनि जेके हुकूमती रिकॉर्ड ते आहिनि, जेके ख़ुदि हुकूमत जेका चार्जशीट ठाही आहे उन में बि उन्हनि जो ज़िक्र आहे। त उन हवाले सां तव्हां कीअं था चई सघो त इन लाइ आम जेके केसिस, क्रिमिनल केसिस आहिनि, उन्हनि जो तजुर्बो हुजणु लाज़मी आहे। उन में इन जे लाइ त मां इहो चवां त हिते ॾिसो न, ॾोह थियो आहे, आइन ज़रूरु टोड़ियो आहे, पर हुन बुनियादी हक़ जेके आहिनि उन वक़्तनि जेके शहरनि जा हुया हुन उहे सलब कया, उहे सभु तव्हांजे रिकॉर्ड ते ई शयूं मौजूदु आहिनि। त हिन जेका प्रोमलगेशन कई इमरजेंसी जी, उन सां ज़ाहिर आहे इंसानी हक़ बंदि थिया। ऐं आर्टिकल 6 जी जेका हिननि शिकायत कंप्लेंट लॉन्च कई आहे हुन में बि हिननि क्राइम ॾेखारियो आहे, क्रिमिनल एक्टिविटी थी आहे। जॾहिं क्रिमिनल एक्टिविटी थींदी आहे ऐं कॉन्स्टिट्यूशनल वायोलेशन थींदी आहे, ॿ अलॻि शयूं। जॾहिं क्रिमिनल एक्टिविटी थींदी आहे त उते तव्हांखे सिर्फ़ु CRPC ऐं PPC जेके पाकिस्तान जा ॿ कानून आहिनि जंहिंजे मुताबिक़ हलणो पवंदो आहे, त उन में उन ई वकील खे, जीअं असां चवंदा आहियूं डॉक्टर आहे कोई, उहो हर डॉक्टर पंहिंजे शोबे में हिकिड़ो एक्सपर्ट हूंदो आहे, ईअं वकीलनि में बि आहे। असां जेतिरो अकरम शेख खे ॾिठो आहे त उहो आइनी मामलनि में आयो आहे। सुप्रीम कोर्ट जे अंदरि 31 जुलाई 2009 वारो फ़ैसिलो हुजे, या इन खां अलावा टिका खान वारो केस हुजे, नदीम मोहम्मद एडवोकेट जो केस हुजे, जेके इहे ओवरऑल केसिस थिया जुडिशरी जी बहाली खां पोइ, हू उन में पेश थियो। इन खां अलावा असां कॾहिं उनखे सुप्रीम कोर्ट जे अंदरि न ॾिठो त कंहिं अहिड़े डेथ सेंटेंस में या लाइफ इम्प्रिजनमेंट जैसे कंहिं केस में हू पेश थियो हुजे। उन में बि अगरि को केस हुनजे चैम्बर में आयो त उनजी बैरिस्टर आहे, बैरिस्टर नतालिया कमाल, ऐं हुन सां गॾु संदसि जो पुटु आहे, उहे ॿई पेश थींदा आहिनि इन क़िस्म जे केसनि में। छो जो हुन जी इहा वाज़े तौर ते आहे त हू हिकिड़ो आइनी कॉन्स्टिट्यूशनल पटिशन्स या जेके आइनी दरख़्वास्तूं दायर थींदियूं आहिनि उन्हनि में हू विढ़ंदो आहे, हुनजी फीस बि वठंदो आहे। बाक़ी रहियो क्राइम जे हवाले सां, त क्राइम जे हवाले सां मुंहिंजे नज़र में हुनखे न आहे। इन जे करे ई शायदि हुन नसीरुद्दीन नैयर खे साम्हूं रखियो, अॼु पाण बि पेश न थियो, हुनजी पूरी टीम पेश थी। पोइ इहा जेका थ्योरी हिते हले पई मार्केट में त हुकूमत ही स्पेशल कोर्ट बि ठाही आहे, पंहिंजी वञी शिकायत बि हुते जमा कराई आहे, हिकिड़ी टीम बि ठाही छॾी आहे। पर अकरम शेख जी मुक़ररी मां पोइ छा उहा थ्योरी सही थी साबित थिए त जनरल मुशर्रफ खे हीउ सॼो अमल करे, पर उन वसीले आजो करणु था चाहिनि?
न आजो करण जो जेको सवाल आहे त उहो चवणु कुझु माना वक़्त खां पहिरियों आहे त असां नथा चई सघूं आजो कंदा या न कंदा। बाक़ी जेसि ताईं हुननि जी हिकिड़ी कमिटमेंट हुई इलेक्शन कैंपेन में बि त आर्टिकल 6 जो असां मुक़दमो हलाईंदासीं, हुननि हलायो, हियरिंग बि शुरू थी वई। हाणे ॾिसणो इहो आहे त हुननि केतिरी मज़बूत टीम प्रोसिक्यूशन जी इस्तगासा जी केतिरी मज़बूत टीम हुननि आंदी आहे। उहा मज़बूत टीम एज़ कंपेयर टू द जनरल परवेज़ मुशर्रफ जी टीम सां उहा कोन्हे। सही असां इवन पंहिंजे सीनियर्स खां सुप्रीम कोर्ट में जेके सीनियर वकील आहिनि उन्हनि जे वाता में असां इहो ॿुधोसीं त शरीफुद्दीन पीरज़ादा जेको आहे सो आइन जो एॾो एक्सपर्ट आहे त हू जजनि खे बि परेशान कंदो आहे, जजनि खे बि माना ॿुधणी जे दौरान सम्झाईंदो आहे त तव्हां हीअ शइ हीअं न आहे, हीअ शइ हीअं आहे। त जॾहिं हिकिड़ो माण्हू आइन खे एॾो करीबी सम्झंदो हुजे, आइन जो हिकु हिकु लफ़्ज़ आर्टिकल 6 हुजे या आर्टिकल 287 जेके बि आर्टिकल्स आहिनि कॉन्स्टिट्यूशन जा, उनजो को लफ़्ज़ है उनजी उहा अहिड़े नमूने सां भेटा कंदो आहे, उनजी अहिड़े नमूने सां माना कढंदो आहे, तशरीह कढंदो आहे, जो जज खे बि मजबूर थी हुनजो फ़ैसिलो ॾियणो पवंदो आहे। ज़ाहिर आहे जॾहिं हे ईंदो, अञा पीरज़ादे जो टर्न न आयो आहे, जॾहिं हुनजो टर्न ईंदो त हिकिड़ी नई शयूं साम्हूं ईंदियूं, उहा इंतज़ारु कजो। खटी साहब जेका ॻाल्हि जावेद बि करे पियो कोर्ट में जनरल मुशर्रफ जे वकीलनि बि इहा एप्लीकेशन ॾिनी आहे, बेंच ते जेके एतिराज़ आहिनि उहे एतिराज़ तव्हांखे केतिरा वैलिड था लॻनि? जस्टिस फैसल अरब या ते एतिराज़ आहिनि या बेंच ॿिए कंहिं जज ते एतिराज़ आहिनि, त उन में त कुझु शयूं त बिल्कुलु अहिड़ियूं त PCO वारो मामिलो त जेको जज PCO ते हलफ़ नथो खणे, घर थो वञी वेही रहे, पोइ अदलिया जी आज़ादी वारी तहरीक जे नतीजे में बहाल थिए थो। ज़ाहिर आहे उनजो त हिकिड़ो माइंड सेट ठहियलु आहे। ऐं उनखां सवाइ कंहिं सुप्रीम कोर्ट जे अहिड़े जज जो वेझो अज़ीज़ जेको जनरल मुशर्रफ जे ख़िलाफ़ सदारत वारो जेको केस हो हुन में बेंच जो सरबराह रहियो हुजे, त इन्हनि एतिराज़नि खे एॾा जेके वैलिड एतिराज़ आहिनि इन्हनि खे साम्हूं रखंदे छा तव्हांखे लॻे थो त इहा स्पेशल कोर्ट बरक़रार रही सघंदी? न, एतिराज़ त हिन जा बिल्कुलु जाइज़ आहिनि। मूंखे त चवनि था त फैसल अरब PCO ते हल्फ़ न कयो, पोइ 2009 में जेको 3 जुलाई वारो फ़ैसिलो आयो उनजे हवाले सां मुंहिंजो रोल रहियो। ऐं उन छा ॿियो जस्टिस जावेद आहे, जीअं हाणे जावेद अॻु में ॿुधाए पियो थो जस्टिस रमदे जो रमदे जो बिरादरनि लाइ त हाणे इन सॼी सूरतनि में ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं फ़र्ज़ु करियो जंहिंखे तव्हां जवाबदार ठाहियो था उहो ई एतिराज़ु करे थो, चवे थो त मूंखे हिन मां इंसाफ़ जी उमेदु न आहे, त ख़ुदि उहा बेंच जेका आहे उहो उन ते अख़लाक़ी सवाल उथंदा त आया उहो वेहे या उनखे छॾे वापसि हुकूमत खे चवे। हिकु त इहो। ॿियो चवनि था त नवाज़ शरीफ़ ख़ुदि हुन में फ़रीक़ आहे। छा नवाज़ शरीफ़ खे त मैंडेट 5 सालनि जो मिलियल आहे, उहो त मौजूदु हूंदो, इन करे त ऑटोमेटिक उनखे त नथो करे सघिजे, बेंच तब्दील थियनि। असल में त सवाल इहो त पैदा थिए त जीअं जावेद जेका ॻाल्हि कई त जनरल मुशर्रफ जी जेका टीम आहे उहो मज़बूत इन हवाले सां आहे त अॼु हिकिड़ो ॿी नई ॻाल्हि कई अहमद रज़ा कोसूरी त असां वटि हिकिड़ो रिसर्च सेल ठहियलु आहे जंहिंमें 800 माण्हुनि जा नाला असां पॉइंट आउट करे चुका आहियूं त जेकॾहिं इहो केस हले थो त असां उन्हनि 800 माण्हुनि जा नाला पेश कंदासीं त हिननि ते बि तव्हां केस हलायो। त इहे बि असांजो हिसो हुया जंहिंमें वाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ हुयो, तव्हांजो वज़ीर आज़म हुयो ऐं सेनेटर, पार्लियामेंटेरियन, सॼी असेंबली ऐं समूरा कोर कमांडर। माना इहो हिकिड़ो अहिड़ो पेंडोरा बॉक्स खोलण न वञे पियो। मुंहिंजो जेको अंदाज़ो इहो आहे त हीअ असांखे हिन वक़्तु हलो ठीकु आहे, इहा ख़ुशी थिए थी त बाबा मुल्क हिकिड़े आइन कानून जे ट्रैक ते चढ़े थो, हिकिड़े आमिर खे सज़ा बि अचे, पर सुवाल इहो आहे त जेकॾहिं नथी अचे त पोइ छा माण्हुनि जो इहो ईमान जेको थोरो घणो ज़रो पैदा थियो आइन ते उहो बि ख़तमु थी वेंदो? न इन करे हुकूमत जंहिं रस्ते ते वञे पई उन सिलसिले में न उन वकीलनि जी मज़बूत टीम ठाही आहे, FIA जेका उन ते रिपोर्ट ठाही आहे, आया उहा केतिरी उन में दमख़म आहे? FIA जी जेका रिपोर्ट आहे उहा सिर्फ़ु हिकिड़े शख़्स जे गिर्द थी घुमे। बिल्कुलु आर्टिकल 6 आहे उन में कोलैबोरेटर उनमें ज़ाहिर आहे अकेलो जेका तव्हांजी गज़ट ऑफ पाकिस्तान 2007 में जेका जारी थी अकेली त न थी, हू चवंदो रहियो आहे। मुशर्रफ त चवे थो त आउं अकेलो त आहियां ई कोन, मूंसां गॾु समूरा सभिनि खे प्यारियो, त पोइ छा इहो मुमकिन ही हुकूमत अफोर्ड करे सघंदी? जेको बुनियादी सवाल पैदा थिए न, इन करे इहो वॾो हिकिड़ो क्वेश्चन आहे जो ईंदड़ ॾींहंनि में अञा वधीक जेको आहे सो मामला मूंखे लॻे थो त अञा वधीक मुंझ इन में ईअं आहे न त हुकूमत इहा पाण कोशिशि कई आहे त उन्हनि खे इन FIA जी रिपोर्ट में शामिल न करे हिकिड़ो नओं पेंडोरा बॉक्स ख़ुदि ई खोलाइजे जेको जनरल मुशर्रफ जे वकीलनि जे ज़रिए हुजे। सही, चलो टाइम त हिकिड़े ब्रेक जो नाज़रीन हलूं था ब्रेक ॾांहुं। असां कोशिशि कंदासीं ब्रेक खां पोइ जनरल मुशर्रफ ताज़ो कुझु इंटरव्यूज़ बि ॾिना आहिनि मुख़्तलिफ़ TV चैनल्स खे ऐं उन में जेके उन कुझु अहम ॻाल्हियूं कयूं उन ते बि राय वठूं।
नाज़रीन प्रोग्राम में वेर भलीकार जावेद अहम ॻाल्हि जेका जनरल मुशर्रफ पंहिंजे इंटरव्यू पे कई आहे उन में उनजो इहो त जेकॾहिं मुल्क हथनि मां वञे पियो त उन वक़्तु पोइ आइन जी कहिड़ी हैसियत रहे थी ज़ाहिर आहे पहिरीं असांजी अवलियत आहे त मुल्क बचायूं उन खां पोइ आइन त वरी मुल्क खे मिली सघे थो उन में हिकिड़ी जाइ ते एकतर जो बि हवालो ॾिनो आहे त उन वक़्तु जेकॾहिं आइन खे साम्हूं न रखियो वञे हा मुल्क बचाइण जी कोशिशि कजे हा त वधीक बहितर हो पर उन वक़्तु मुल्क खे बचाइण जे बदिरां पंहिंजे आइन ऐं जेके पार्लियामानी रिवायतूं आहिनि उन ते अमल कयो वियो ऐं उहो वॾी साज़िश हुई उन में मुख़्तलिफ़ हवाला बि उन्हनि आहिनि हिकिड़ो उहो ऐं ॿियो जेको सुप्रीम कोर्ट में कल्ह जेका दरख़्वास्त नज़रसानी जी दाख़िल कई आहे जनरल मुशर्रफ जो वकीलनि उन में उन चयो आहे त इन में उन वक़्तु जो जेको वज़ीर अज़म हो उन जी एडवाइस ते मूं एमरजेंसी नाफ़िज़ कई 3 नवंबर वारी त इहे 2 शयूं आहिनि इन्हनि 2 शयुनि खे साम्हूं रखंदे ज़ाहिर केस जी सुनवाई त हाणे थींदी उन में बि अदालत जे साम्हूं शयूं ईंदियूं पर उन वक़्तु पहिरीं त 3 नवंबर ते जेके सूरत हाल हुई उन ते जेकॾहिं आउं राय वठां तव्हांजी त उन वक़्तु वाक़ई तव्हांखे लॻो पियो त को मुल्क वॾे ख़तरे में हो ऐं जेका जनरल मुशर्रफ ॻाल्हि पियो करे उन वक़्तु आइन जी उहा हैसियत ई कोन रही पहिरीं मुल्क बचाइण अहम हो अता ॾिसो न जॾहिं बि को ताले आज़मा ईंदो आहे उहो हमेशह इहो ई राग आलापींदो आहे त मुल्क बस निकिरण वारो आहे हथ मुंहुं टुटण वारो आहे सवाल हाणे इहो आहे त छा हिन जे हुकूमत ऐं हिन जे इक़्तिदार जी वागूं संभालण खां पोइ छा मुल्क सिधो रहियो उहा ई हालत तव्हांजी बलोचिस्तान में रही कराची में अॼु बि उहो ई बदमनी जी सूरत हाल जेका अॼु असां उन वक़्तु बि रही मतिलबु जेकॾहिं हिननि जी ॻाल्हि खे वठिजे परवेज़ मुशर्रफ जो इंटरव्यू वारे लफ़्ज़नि खे वठिजे त हालतूं अॼु बि उहो ई करिणो हिकिड़े जमहूरी स्ट्रक्चर जो जेको मुल्क हूंदो आहे जिते रिवायतुनि खे बरक़रार रखण जे लाइ जेके माण्हू क़ुर्बानियूं ॾियनि था त उते ज़ाहिर आहे जमहूरियत खे फ़रोग़ ॾियण जे लाइ कॉन्स्टिट्यूशनल अपहोल्ड करण जे लाइ तव्हांखे कॉन्स्टिट्यूशन ते हलणो पवंदो ऐं जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अचे थो उहो थो चए न साईं हाणे ईअं न थींदो हीअं थो थिए हीअं करणु घुरिजे त इहो हिकिड़ो मतिलबु मुंहिंजे नज़र में जवाज़ कोन्हे इहो को रीज़न कोन्हे या को मंतक कोन्हे त असां इहो चवंदा साईं उन वक़्तु हुयो त असां हिन जे करे इहो कयो सॼी सूरत हाल कईसीं उन वक़्तु छा हुयो मतिलबु तव्हांजा जेके साबिक़ अॻूणो चीफ जस्टिस हुयो उहो तव्हांजे ब्यूरोक्रेसी खे अदालत जे अंदरि लाइन हाज़िर कई वेठो हुयो पुलिस जे जेका आला क़यादत आहे उन्हनि खे तव्हांजे लाइन हाज़िर कई वेठो सिर्फ़ु इन जे करे न उन वक़्तु ब्यूरोक्रेसी जी जेका ह्यू एंड क्राई हुई उन ते इहो सॼो मामिलो पैदा थियो तव्हांखे ख़बर आहे उन खां पोइ 3 नवंबर जी इमरजेंसी लॻी इमरजेंसी खां पोइ छा थियो डिसंबर में इमरजेंसी ख़तम थी छा उन्हनि ॾींहंनि में इन महीने सवा जे जेका गैप आहे उन में पाकिस्तान बिल्कुलु पंहिंजे न जावेद असुल जेका शइ आहे उहो पुछण पियो चाहियां तव्हां जीअं खटी साहिब ॻाल्हि कई त अहमद रज़ा कसूरी चए थो त रिसर्च सेल आहे असांजो 800 माण्हुनि जा नाला असां वटि आहिनि जेके हिन में मुलविस थी सघनि था त जेको 3 नवंबर वारो क़दम आहे उहो त क़दम तव्हां ॻाल्हि कयो था त पुलिस ऑफिसरनि खे घुराए पे जेके असांजा गुजा इदारा आहिनि उन्हनि खे मिसिंग पर्सन्स केस हो ॿियो ब्यूरोक्रेसी खे पर असुल केस त हुयो जेको वर्दी में चूंड विढ़ण वारो जंहिंजो डिसीजन अचिणो हो तव्हांखे यादि हूंदो 3 नवंबर ते पाण अदालत में वेठासीं एतिराज़ अथनि बार बार चयो पियो अदालत खे त हीउ पीसीओ सां मूंखे इतला आहिनि त पीसीओ लॻण वारो आहे तव्हां को ऑर्डर जारी कयो पर अदालत न कयो त हुन मां सिधो थो आहे त हुन रुॻो पंहिंजी कुर्सी बचाइण लाइ सदारती उहिदो बचाइण लाइ हुन इहो अमल कयो हा त इहो त हुन पंहिंजो पाण खे फ़ाइदो ॾियण लाइ जनरल मुशर्रफ कयो न उन वक़्तु ॿी त काई सूरत हाल ॿी काई सूरत हाल नहीं सिर्फ़ु पंहिंजी वर्दी लाहिण खां जेका उन वक़्त जी सियासी कुवतुनि जेका तहरीक शुरू कई उन खां बचण उहो ई थियो ऐं उन खां पोइ हुन पंहिंजी सिर्फ़ु उहा कुर्सी बचाइण लाइ इहा सॼी मूवमेंट कई बाक़ी पाकिस्तान खे कुझु बि न थियणो हुयो उन वक़्तु बि न ई हाणे असांजे मुल्क खे कुझु थियणो आहे हालतूं हर मुल्क में अहिड़ियूं हूंदियूं आहिनि उन वक़्तु इहा तव्हां वारी ॻाल्हि बिल्कुलु ठही सही आहे त हिन पंहिंजो पाण खे बचाइण लाइ 3 नवंबर 2007 जो जेको आहे सो पीसीओ लागू कयो हाणे जॾहिं इंडिविजुअल पीसीओ ईअं बि न थींदो न त तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी माना प्रोसेस आहे जेकॾहिं तव्हां उते प्रोसेस अपनायो था त बाबा माना मां वटि एडवाइस कंदो प्राइम मिनिस्टर जी एडवाइस ते बीइंग ए प्रेसिडेंट ऐं चीफ एग्जीक्यूटिव ऑफ द कंट्री मां हुन ते अमल कंदुसि हुन ते साइन कंदुसि ज़ाहिर आहे हुनखे कंहिं चयो हूंदो छो जो तव्हां उन वक़्तु जेको महव इक़्तिदार हुयो मर्कज़ हुयो इक़्तिदार जो उहो हुयो माने सदर न पर हीअ त ऑर्डर आर्मी चीफ जे पोजीशन जे उनमें कोर कमांडर्स आहिनि उनमें कोर कमांडर्स आहिनि समूरा उन वक़्तु जी पार्लियामेंट आहे ऐं इन खां अलावा उन वक़्तु जेके बि अहिड़ा ब्यूरोक्रेसी खे बि तव्हां हिन में शामिल करे सघो था छो त उन्हनि बि हिननि खे एडवाइस कयो आहे उन प्रोक्लेमेशन जे ऑर्डर में लिखियल आहे ऑन द एडवाइस ऑफ प्राइम मिनिस्टर शौकत अज़ीज़ जी कैबिनेट ई चौधरी शुजात मुशाहिद हुसैन इहे सभु हुन में शामिल थींदा इहो पेंडोरा बॉक्स खुलंदो इहे सभिनी जा नाला ईंदा
इन पेंडोरा बॉक्स में बचण जे लाइ पंहिंजी जेका मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत आहे उन्हनि माण्हुनि जा नाला न आहिनि ॾिना। जेकॾहिं ॾींदा त ज़ाहिर आहे थोरो घणो बहरान पाकिस्तान में ईंदो, छो जो हिकिड़ी मर्कज़ी क़यादत आहे, उहा सियासत जी हुजे, उहा फ़ौजी क़यादत हुजे, उहा ब्यूरोक्रेसी जी क़यादत हुजे, उहे सभु इन जे लाइन में हाज़िर थींदा। हाणे इन सूरत हाल में ज़ाहिर आहे इन मौजूदा जेके ट्रायल कोर्ट जा 3 जज आहिनि उन्हनि में मां नथो सम्झां त का एॾी हिमत आहे जो इन क़िस्म जो एॾो वॾो मसइले खे डील करे सघनि। इन जे डील करण जे लाइ हिकिड़ो वॾी सोच खपे ऐं इन सॼे सोच जे लाइ बि हुननि खे कुझु ॿाहिरों जी बि डायरेक्शन्स घुरबियूं ऐं शरीफ़ुद्दीन पीरज़ादा जहिड़ो वकील जेको उन्हनि जे साम्हूं बीठो आहे उहो उनखे बि महसूस था कनि। शायदि इन्हनि 3 जजनि में को उन्हनि जो शागिर्द बि हुजे, उन्हनि जे चैम्बर में बि कमु कयो हुजे, इहा ज़रूरु शइ साम्हूं ईंदी। कोलैबोरेटर्स जेके बि आहिनि, नई शइ जेका मां ॿुधायां थो त अॼु अहमद रज़ा कसूरी पंहिंजे ड्यूरिंग मीडिया टॉक हुन इहो लफ़्ज़ चयो त असां 12 अक्टूबर 1999 खां चाहियूं था। उन में जेके जज रिटायर थी चुका आहिनि, उन में जेके फ़ौज जा जेके आहिनि कुझु आला क़यादत आहे उहा रिटायर थी चुकी आहे, उन वक़्तु उहे ISI जे उहिदनि ते हुया, कोर कमांडर हुया, उन्हनि जा नाला ईंदा। ज़ाहिर आहे घणनि खे बचाइण जे लाइ घणा ॻुझा हथनि से कमु कंदा, इन्हनि जजनि ते बि वॾो असरु पवंदो। सो इन लाइ कोशिशि इहा ई हूंदी त कंहिं तरीक़े सां को दरमियानी रस्तो इख़्तियार कजे। जंहिं तरीक़े सां अॼु जस्टिस फैसल अरब हियरिंग कई, उन में नैयर जेको आहे सो नसीरुद्दीन नैयर इहो चई रहियो त इहो जेको आहे सो ज़मानत जोॻो जेको आहे सो नाहे ॾो, हिन ते तव्हां ज़मानत नथा ॾेई सघो, हिनखे तव्हां हाज़िरी जी एग्ज़म्पशन नथा ॾेई सघो, पर हुन ॾिनी। हुनजो हिकिड़ो मूंखे चङी तरह यादि आहे, हुन हिकिड़ो आर्ग्यू हुनखे रिमार्क्स ॾिना जस्टिस फैसल अरब त बाबा हिन मामले खे असां नज़ाकत खे सम्झूं था, इन जे करे असांखे वक़्तु ॾियणो पवंदो ऐं क्रिमिनल लॉ में कम अज़ कम 1 हफ़्ते जो वक़्तु ॾियणो पवंदो आहे त जीअं ॿई धुरियूं हिक ॿिए खां रिप्लाई कॉपीज़ वठनि एलिगेशन्स जूं। इन खां अलावा ॿियूं जेके बि उन्हनि डॉक्यूमेंटेशन्स तयारु कई आहे, डॉक्यूमेंट्स उहे हिक ॿिए खे ॾियनि, उन जा हिक ॿिए सां रिप्लाई कनि, उन खां पोइ अदालत जे साम्हूं तयारु थी अचनि। सूरत हाल इहा आहे। खटी साहब, जेका ॻाल्हि हाणे जावेद करे पियो त जेको हाणे नज़रसानी जी अपील एतिरे वॾे अरसे खां पोइ हिकिड़ो त 2009 जो फ़ैसिलो आहे, 2013 में जनरल मुशर्रफ जा वकील, उन में मां हिकिड़ी शइ क्लियर कयां, उहा आहे 31 जुलाई 2007 जेको सिंध हाई कोर्ट बार वारो फ़ैसिलो आहे, उन ते हुननि चयो त नज़रसानी कयो, छो जो असां इन में हुननि वाज़ी इहो बि कयो आहे त असां इन खां पहिरियों नज़रसानी जी अपील इन लाइ दाख़िल न कई त चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी हुयो, उहो असांजी इन शइ जी ॿुधणी न करे हा, ऐं मौजूदु एतमाद आहे, इन जे करे थियो आहे। ऐं अॼु एतिराज़ लॻी वापसि थी, एतिराज़ ख़तमु थियण खां पोइ वॾा न आहिनि, वकील कंहिंजी सही कोन्हे, के डॉक्यूमेंट्स पूरा न आहिनि, उहो सुभाणे मुल्क जेका इतलाह सुभाणे ताईं जमा थी वेंदी। चलो, उनमें जेके उन्हनि जो बुनियादु आहे, जेको मौक़िफ़ उन्हनि इख़्तियार कयो आहे जनरल मुशर्रफ, इहो ई त शौकत अज़ीज़ जे एडवाइस ते मूं इहो सॼो फ़ैसिलो कयो आहे। ऐं हुकूमत जो जेको केस आहे उन में किथे बि इन्हनि मां कंहिंजो बि नालो कोन्हे, त हाणे इन जी कानूनी ऐं आइनी पोज़ीशन छा वञी बीहंदी? जीअं जावेद चए थो पेंडोरा बॉक्स खुलंदो, ऐं अहमद रज़ा कसूरी केतिरा ई भेरा अॼु बि मीडिया टॉक में चयो आहे, हिन खां अॻु में बि चयो आहे त 3 नवंबर छो, 12 अक्टूबर खां छो न? हिन में ॾिसो न, पीपुल्स पार्टी ऐं मुशर्रफ हींअर हिकु ई पेज ते आहिनि। साईं ख़ुर्शीद साहिबु इहा ॻाल्हि करे चुको आहे त 12 अक्टूबर खां कयो, उन में छा आहे त जिन असल में PCO खे जिन वैलिडेट कयो, पहिरीं त मुआसबो उन्हनि जो थियणु घुरिजे, असल सवाल त इहो आहे न। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त छा 12 अक्टूबर त फ़ौज मुशर्रफ पाण आंदो कू कयो या फ़ौज कयो? मुशर्रफ ॿाहिरि हुयो, फ़ौज त अची हुनखे हथ में सभु शयूं ॾिनियूं, हुन खां पोइ अची फ़ौज जो फ़ैसिलो, इहो असल में फ़ौज जो फ़ैसिलो हुयो। इन करे सॼो इदारो अची थो वञे। हाणे इन में तव्हां ॾिसो न, पाकिस्तान जहिड़े मुल्क में छा तव्हां इहा तवक़ो करे सघो था त इस्टेब्लिशमेंट जेको आहे सो कानून खां घटि ताक़तवर आहे? हिते हिन मुल्क में हेसि ताईं त कोन्ह थियो आहे घटि में घटि। इन करे अॼु बि जेकॾहिं तव्हां रुगो सिक्योरिटी जो आलम ॾिसो आहे नेशनल लाइब्रेरी में, जीअं अंदाज़ सां जेको माना हिकिड़ो साइलेंट थ्रेड जेको हुयो, जेके माण्हू अचनि पिया वञनि पिया, उहो ई मूंखे भले ॿुधायो, जावेद ॾिठो हूंदो त अदालत जे कमरे अंदरि 15 जेको आहे सो सिक्योरिटी जा एहलकार ऐं ऑफिसर अंदरि मौजूदु हुया। ईअं माना हालांकि जज साधन में हुया, पर वर्दी में बि हुया। जज साहिब चाहिया त हुनखे ॿाहिरि कढिया, इन क़िस्म जी अहिड़ी का बि शइ न थी आहे। इन करे इहो सभु कुझु ईअं एॾो सवलो न आहे, मगर जेकॾहिं 12 अक्टूबर खां जेकॾहिं फ़र्ज़ कयो शुरू थिए थो, सिधी ॻाल्हि आहे, इहे चवंदा ईअं थियणु घुरिजे ऐं सभु माण्हू हिन मुल्क जा बि चाहींदा, पर छा इहा हिन बकुल जावेद जे त इहा जुडिशरी एतिरी ताक़तवर आहे त 800 माण्हुनि खे चवे त हाणे हुननि खे सभिनि खे ॾियो सज़ाऊं खे टंगियो?
इन करे मूंखे लॻे थो त ईंदड़ ॾींहंनि में को विच वारो रस्तो कढंदा रेमन डेविस वांगुरु त बाबा अहिड़ो तरीक़ेकार कढो जो हिन मां जान छॾायो बाक़ी जेको थियो हिनखे छॾियो नए सिरे सां का शुरूआत इन में असांजे लाइ बहसियत मतिलबु सहाफ़ी असांजे लाइ ख़बर पोइ बि आहे जेकॾहिं इहा 3 रुकनी जेका ट्रायल कोर्ट आहे 800 उन्हनि कोलाबरेटर्स खे नथी कुझु करे त कम से कम जेकॾहिं नोटिस बि जारी कया न 800 ॼणनि खे हुन 800 जा ते रिप्लाइज़ ईंदा उहे रिप्लाइज़ पढ़ण इहो तक़रीबन लेंथी हिकिड़ो प्रोसेस थींदो चवे पियो त हिकिड़े हफ़्ते में इहा सॼी ॿुधणी जेका असां वाइंड अप थी वेंदी ईअं न आहे अगरि अदालत खे हिननि मजबूर कयो 800 ॼणनि खे अदालत जेकॾहिं नोटिस जारी करे थी त उनजे लाइ बि वॾो हिकिड़ो टाइम खपे तव्हांखे अॼु ॾिसो न अॼु ख़ालिद रांझा खां जंहिंमहिल शाम ॿाहिरि निकिता ओॾी महिल पुछियो त बाबा हू हुनजे जेके साम्हूं सरकारी दौर जा वकील आहिनि उहो चवंदा त हीउ केस नाक़ाबिल ज़मानत आहे हिन में सभु मामला आहिनि तव्हां छो हुनखे काउंटर आर्ग्यूमेंट हुन चयो त असां हिन कोर्ट नथा वञूं त असीं छो कयूं पहिरीं कोर्ट पहिरीं हिकिड़े पासे थिए असीं त पोइ बाद में पहिरियों त उनजी एग्ज़िस्टेंस सही आहे न आहे उन खां पोइ अॻिते बाबा उनखे घुरायूं ज़ाहिर आहे सुभाणे कोर्ट जेकॾहिं हिननि जा एतिराज़ रद्द करे थी त पोइ हीअ हुनजे ख़िलाफ़ अपील कंदा हाई कोर्ट में वञी अपील कनि सुप्रीम कोर्ट में कनि जेसिताईं हुन अपील ते फ़ैसिलो अचे तेसिताईं हीअ कोर्ट कम बि कोन करे सघंदा न करे सघनि पर हिन केस में शायदि ईअं न थिए अच्छा हिकिड़ो इहो ॿियो जावेद जेको 6 सालनि जो इहो पीरियड आहे असांखे नवाज़ शरीफ़ जो उहो केस यादि आहे उन में 10 सालनि खां पोइ हू वियो नज़रसानी जी अपील में छा उनखे बुनियादु बणाए हिन नज़रसानी जी अपील खे सुप्रीम कोर्ट ॿुधंदी बिल्कुलु ॿुधंदी नवाज़ शरीफ़ वारो केस तव्हां यादि करायो यादि ॾिसो 10 सालनि खां पोइ नज़रसानी जी वापसी जी इजाज़त बि मिली ऐं हर शइ उन्हनि खे रिलीफ बि मिलियो ऐं इन जे करे जस्टिस इफ्तिख़ार चौधरी जी कोर्ट खे चयो वियो त शायदि नून लीग जी जेका एज़ का जुडिशियल विंग आहे इहे इन ताईं बि इल्ज़ाम लॻाया विया चीफ साबिक़ अॻूणे चीफ जस्टिस जे हाणे ॾिसो जेकॾहिं इहे 3 जज शरीफ़ुद्दीन पीरज़ादा उनजी टीम जा जेके उथारियल एतिराज़ आहिनि ख़दशा आहिनि उनखे सेट असाइड थी करे त हू उन्हनि वटि हिकिड़ो रिलीफ मौजूदु आहे सुप्रीम कोर्ट जो त सुप्रीम कोर्ट में वेंदा फौरन वेंदा टाइम न लॻाईंदा फौरन वेंदा जेकॾहिं फौरन वञी करे हू एप्लीकेशन ॾींदा त वाह हिनजी जेका जल्दी हियरिंग कयो जल्दी हियरिंग ज़ाहिर सुप्रीम कोर्ट जा जजिस बि हिन मामले खे ॾिसनि था सम्झनि था जल्दी हियरिंग बि थींदी इन ते वरी उनजो फ़ैसिलो ईंदो त हीअ ॿुधी सघे थी या नथी ॿुधी सघे इहो हिकिड़ो ॿियो प्रोसेस आहे पर हुननि वटि बाक़ाइदा इहो हिकिड़ो लीगल वे आहे त हू पंहिंजो रिलीफ हासिल कनि ऐं नंबर ॿी शइ मां तव्हांखे हिन में नई शइ ॿुधायां थो आर्टिकल 10A अॼु जी जेका दरख़्वास्त हुननि दाख़िल कई आर्टिकल 10 में जो हुननि बार बार ज़िक्र कयो आहे मार्च 1956 हा खां वठी करियो सभिनि जो हा आर्टिकल 10A न आर्टिकल 10A में इहो आहे त जेका शफ़ाफ़ ट्रायल आहे असांखे उनजो हक़ ॾिनो वञे जेकॾहिं अॻूणे चीफ जस्टिस जे हिन हवाले सां थिए थो मामिलो त उनखे शफ़ाफ़ ट्रायल जो हक़ सुप्रीम जुडिशियल काउंसिल में ॿियनि हंधनि ॾियो त ज़ाहिर आहे बि पंहिंजो ट्रायल जो हक़ वठंदा बहसियत हिकिड़ो आम शहरी मां बि इन आर्टिकल जो फ़ाइदो वठी सघां थो उन आर्टिकल जे फ़ाइदे में ज़ाहिर आहे घणियूं शयूं वरी साम्हूं ईंदियूं इहे जज चवंदा इन आर्टिकल 10A जे बेस ते हिननि खे चवंदा वरी ॿीहर त तव्हां अञा बि कॉम्पिटेंट न आहियो तव्हां बायस्ड आहियो तव्हांजे माज़ी में फलां माण्हू सां इहा जेका आहे हिकिड़ी साइलेंट अप्रोच रही आहे फलाणे माण्हू सां तव्हां कंसर्न रहिया सो इहे शयूं अञा हलंदियूं इहे डिसाइड थींदियूं उन खां पोइ परवेज़ मुशर्रफ जे मथां इंडाइटमेंट जेके चवंदा आहियूं फर्द जुर्म उहो लागू थियण जे तरफ़ वेंदो पर उन खां पहिरियों बि फर्द जुर्म पढ़ी करे उनखे ॿुधाई वेंदी जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ अचे थो नथो अचे त हुनखे उनजे वकील जे साम्हूं हुनखे पढ़ी ॿुधाई वेंदी पर इहो अञा लेंथी प्रोसेस आहे पहिरियों हे त हल थिए त आया ही ॿुधी सघनि था नथा ॿुधी सघनि उन खां पोइ ॾिसबे अॼु त जस्टिस यावर अली जो जेस्चर ॾिसण जहिड़ो हुयो हा मतिलबु सिर्फ़ु कंध हलाइनि पिया बाक़ी फैसल अरब साहब जेको जस्टिस फैसल अरब उहो सॼो इहो मूवमेंट केस चलो टाइम में ब्रेक जो थिया नाज़रीन हलो था ब्रेक ते असां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन खटी साहब जी तव्हां चयो त हिकिड़े पेज ते जनरल मुशर्रफ जा वकील बि ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बि त 12 अक्टूबर वारो जेको किसो आहे ज़ाहिर आहे असां कातिल जेकॾहिं ॾिसंदा आहियूं कंहिं बि क्राइम में कॾहिं बि पकड़बो आहे त उहो रुगो उन वक़्तु जो क़तल उहो काउंट कोन थींदो पर माज़ी में जेके बि उन क़तल कया हूंदा आहिनि उन्हनि उहे सभु केस उन ते हलंदा आहिनि हिकिड़े ई वक़्तु त हाणे जनरल मुशर्रफ चलो 3 नवंबर में ई आयो पर जॾहिं अदालत जे साम्हूं ज़ाहिर आहे वकील उन्हनि जा बि आहिनि उन्हनि जा बि आहिनि के गवाह बि अचनि था के जीअं तव्हां 800 माण्हुनि जी लिस्ट कई ॿुधाई त 800 न त भला 8 माण्हू उन मां अचनि त ज़िक्र ज़रूरु 12 अक्टूबर जो निकिरंदो
त 12 अक्टूबर वारो जेको आइन जो क़तल हो उहो अदालत कीअं नज़रअंदाज करे सघंदी न पहिरीं न ॻाल्हि जेकॾहिं नज़रअंदाज नथी करे त उन वक़्तु जेका बेंच हुई सुप्रीम कोर्ट जी जंहिं वटि रुॻो विया हुआ हुकूमत जा वकील त इहा जेका 12 अक्टूबर वारी मार्शल लॉ हुई उनखे जाइज़ करार ॾियूं अदालत न रुॻो उनखे जाइज़ करार ॾियूं पर चयो त 3 साल वेठा हुजो आइन तव्हांजो पंहिंजो किताबु आहे हिन में जेको खपे थो तव्हां तरमीम करियो उन खां पोइ जेका 17वीं आइनी तरमीम थी उन में मौलाना फज़लुर रहमान साहब जी MMA क़ाज़ी हुसैन अहमद साहब हो चौधरी शुजात जी काफ लीग ऐं ॿिया ज़फ़रुल्लाह जमाली जेको हाणे नून लीग जो MNA आहे उनखां सवाइ ॿिया केतिरा ई मौजूदा पार्लियामेंट जा मेंबर बि उन्हनि सभिनी गॾिजी 17वीं आइनी तरमीम में वैलिडेट कयो उन सॼे खे त इहे सभु माण्हू पोइ किराए वेंदा न हींअर मुख़्तलिफ़ हाणे मूंखे यादि आहे त असां 2 हफ़्ता शायदि अॻु में वेठा हुआसीं साईं ख़ुर्शीद शाह चैम्बर में उते उन इहा मीडिया टॉक में इहा ॻाल्हि कई त नून लीग वटि वॾी अक्सरियत आहे असीं समूरी अपोज़िशन हुन चयो त आउं इहो ज़िम्मो खयां थो 17वीं तरमीम सॼी हे ख़तमु कनि उॾाइनि असीं हुन सां गॾु आहियूं मतिलबु मुशरफ खे आइन मां ई कढणो आहे न कढी छॾियो असीं तरमीम में हा पर मक़सदु ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं वफ़ाक़ी हुकूमत हिकु पेज ते अचे असल मसइलो इहो आहे त पीपुल्स पार्टी खे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जेको जस्टिस इफ्तिखार चौधरी उन जा जेके मामलात आहिनि उहो चाहे थी त 12 अक्टूबर खां किसो शुरू थिए उसूलनि हे चवनि था त बकुल जावेद जे त 3 नवंबर खां शुरू कजे किसो ऐं बाक़ी मामला कोर्ट जे अंदरि मुशरफ वारा पाण शुरू कनि त पोइ किसो हलंदो इन मामले में मां कतई कलामी माफ़ कजो खरी साहब अदालत उन शइ खे ॿुधंदी आहे उनजी ॿुधणी कंदी आहे जेका हुन वटि प्रेयर हूंदी आहे दरख़्वास्त हूंदी आहे हिन वक़्तु कंप्लेंट लॉन्च आहे बाय द सेक्रेटरी इंटीरियर एंड सेक्रेटरी लॉ फ्रॉम द 3 नवंबर 3 नवंबर खां हो सिर्फ़ु इन ते रहंदा मुशरफ जे वकीलनि जी कोशिश हूंदी त इन केस खे वधीक उलझाइण जे लाइ 12 अक्टूबर ताईं वरितो वञे अदालत उन्हनि खे शटअप कॉल ॾेई सघे थी उन्हनि जे वकीलनि खे बाबा तव्हां ओॾे सुठा वञो जेका असां वटि प्रेयर पई आहे तव्हां उहा ॾियो उन में हो पोइ हिकिड़ी ॿी उन्हनि जे लाइ रस्तो हूंदो उन्हनि सोचियो हूंदो ज़रूरु हुनजी लीगल टीम जेकॾहिं हिननि ते उन्हनि खे ॻाल्हाइण नथो ॾिनो वञे त हू 12 अक्टूबर जी का दरख़्वास्त इन ट्रायल कोर्ट में आणींदा सही उहा ईंदी त ज़ाहिर आहे पोइ ॻाल्हि थींदी न त फ़िलहाल अहिड़ी काई 3 नवंबर ते फर्ज़ कयो अचनि तॾहिं बि 800 माण्हू जेकॾहिं लिस्ट साम्हूं अचे थी वॾी लिस्ट आहे त पोइ 800 माण्हू तव्हां सम्झो था त उन में छा छा हूंदो वॾा वॾा नाला माना हो चवे थो त चौधरी शुजात ज़फ़रुल्लाह जमाली न पर उनमें त क्रीम आहे मुल्क जी तव्हांजो आर्मी चीफ अॻूणो आर्मी अशफाक परवेज़ कियानी ईंदो सिविल ब्यूरोक्रेसी असांजी चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी ईंदो पॉलिटिकल ब्यूरोक्रेटिक ऐं मिलिट्री जेका एलीट आहे सॼी आहे टोटल अच्छा जावेद हाणे प्रोग्राम जो टाइम ख़तम थियो अॼु जनरल मुशरफ जी जेका ECL वारी दरख़्वास्त हुई सिंध हाई कोर्ट में उहा सिंध हाई कोर्ट अॼु ख़ारिज करे छॾी आहे माज़ी में असां ॾिठो आहे त इहे जेके बि ECL जे हवाले सां मामला हूंदा आहिनि माण्हू जेको बि हूंदो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जो नालो नवाज़ शरीफ़ जे अॻूणे दौर में ECL में रखियो वियो आसिफ ज़रदारी जो ॿिया वॾा वॾा नाला आहिनि उहे सभु अदालतुनि में वेंदा रहिया अदालतुनि कॾहिं हक़ में फ़ैसिला ॾिना कॾहिं दरख़्वास्तूं रद्द बि कयूं पहिरियों भेरो आहे जो सिंध हाई कोर्ट चयो आहे त इन ते हाई कोर्ट कुझु नथी करे सघे हुकूमत सां तव्हां राब्तो करियो इन क़िस्म में मिसाल माज़ी में मिले थो या जनरल मुशरफ स्पेसिफिक फ़ैसिलो तव्हांखे नज़र थो अचे इहो त स्पेसिफिक फ़ैसिलो आहे अदालत फ़ैसिलो कंदी आहे त आया ही नालो हिन में हुजणु घुरिजे या न हुजे कानूनी NICL केस ॾिसो तव्हां हज करप्शन केस ॾिसो हुन में जेके कल्प्रिट्स आहिनि उहे NICL केस में मौजूदु आहिनि उहे मुल्क खां ॿाहिरि नथा वञी सघनि हिन केस खे हेॾे मोकिलण जो मक़सदु इहो आहे त जुडिशरी जे मथां जेका लोअर जुडिशरी आहे असांजी उनजे मथां केतिरो प्रेशर आहे हाणे प्रेशर किथां आहे असां नथा चई सघूं त किथां हूंदो ज़ाहिर प्रेशर आहे तॾहिं हुननि पंहिंजे कोर्ट मां बाल कढी फेडरल गवर्नमेंट जे कोर्ट में फिटी करे छॾियो त इंटीरियर मिनिस्ट्री हिनखे पाण ॾिसे हे जॾहिं मामिलो इंटीरियर मिनिस्ट्री वटि ईंदो ज़ाहिर अॼु ऑर्डर थियो आहे ऑर्डर टाइप थींदो सुभाणे ॿिए ॾींहं तो निकिरंदो डिस्पेच थींदो मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर में पुॼंदो हो इन ते कंदा कोई न कोई ऑर्डर तो ज़रूरु कंदा येस और नो जो पर मोस्ट प्रोबेबली जॾहिं इन क़िस्म जो इवेंट्स ईंदा आहिनि उन में येस तमामु घणी चांसिस हूंदियूं आहिनि बेनिफिट ऑफ डाउट जेके चओ था उन में घणो येस जो चार्ज हूंदो आहे त बाबा ठीकु आहे ICL मां नालो हुनजो तव्हां ख़ारिज करे छॾियो पर हिन में हिकिड़ी ॿी शइ थी सघे थी त जीअं मेमो कमीशन में हुसैन हक़ानी वाइदो करे बयान हल्फी ॾेई स्टेटमेंट ॾियण खां पोइ वियो शायदि ईअं बि थी सघे थो पर मुशरफ साहब वञे
पर हुनजे बयाननि मां नथो लॻे त उहो वेंदो हुजे त मां हिते विढ़ंदुसि। बहरहाल जॾहिं इंसान खे हर तरफ़ खां हालतूं तंग कंदियूं आहिनि पोइ इंसान उतां रिलीफ हासिल करण जे लाइ थी सघे थो निकिरी बि सघे, पोज़ीशन इहा थी सघे थी। पर फ़िलहाल इहो हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो ॾिनो वियो आहे जेको पंहिंजे जजनि पंहिंजे हथ मां बाल कढी करे उहो फेडरल कोर्ट जे फेडरल गवर्नमेंट जे हथ में फिटी कयो आहे। फेडरल गवर्नमेंट डिसाइड कंदी। ऐं हिन सूरत हाल में तव्हांखे ख़बर आहे त चौधरी निसार जा रावलपिंडी वारनि सां केतिरा वेझा रिश्ता आहिनि, थी सघे थो को विचोलो रस्तो निकिरी अचे। सही। खटी साहिब, ॿियो हिकिड़ी ॻाल्हि जेका कई जनरल मुशर्रफ वकील आहिनि त माज़ी में बि कमीशनूं ठहियूं आहिनि, उन्हनि कमीशनुनि जा कहिड़ा हाल थिया उहो बि सॼी क़ौम जे साम्हूं आहे। पर हीअ त का कमीशन त कोन्हे न, हिकिड़ी स्पेशल कोर्ट आहे ऐं हिकिड़ी जीअं अदालत जी कार्रवाई थींदी आहे तीअं सॼी कार्रवाई हलंदी ऐं उन जे बुनियाद ते सज़ा ऐं जज़ा जो फ़ैसिलो बि हिन ई कोर्ट खे करिणो आहे। कमीशनूं त पंहिंजूं रुगो सिफ़ारिशूं ॾींदियूं आहिनि, ज़िम्मेवारनि जो तयन कंदियूं आहिनि, उन्हनि वटि को सज़ा जज़ा जो को बि इख़्तियार कोन्हे हूंदो। त हीअ छा उन्हनि कमीशनुनि जहिड़ी का कमीशन आहे या हीअ उहा ई कोर्ट आहे? न, असल में हुननि तासुर ॾियण जी इहा कोशिशि कई आहे त माज़ी में जेकॾहिं इन क़िस्म जा एॾा वॾा कमीशन ठहिया आहिनि जिन में माण्हुनि खे नॉमिनेट कयो वियो, उन्हनि ख़िलाफ़ु कुझु बि न थियो, हिननि जो चवण हो त हीअ बि ईअं ई उनखे इन तनाज़ुर में ॾिसी सघिजे थो। असल में हुननि जो चवण जो मक़सदु इहो, हालांकि हिन कोर्ट हीअ हिकिड़ी ॿी अलॻि कोर्ट आहे ऐं हिन हे जेकॾहिं फ़ैसिलो ॾींदी त उनजे ख़िलाफ़ु सुप्रीम कोर्ट जो दरवाज़ो खुलियलु आहे, हीअ ओॾां वेंदा। पर असल में छा आहे त मुशर्रफ जा वकील छो त माना पाण जी सिंधी में चवंदा आहिनि आड़ी काप क़िस्म जा जीअं आइनी जादूगर आहिनि, इन करे हू उन्हनि वटि सभु पता संभाले रखियल आहिनि, उन्हनि ख़बर आहे त कहिड़ी शइ केॾी महिल इस्तेमालु कबी। इन करे हू त फ़िलहाल त अञा स्टार्ट वरितो हो त न, हाणे ॾिसूं छा थो थिए। पर मामिलो एॾो सवलो न आहे, जेकॾहिं हुकूमत सम्झे थी त बाबा असीं क्राइम जे मामले ते, क्रिमिनल एक्टिविटी जे मामले ते अनवर मंसूर ॻाल्हायो, जॾहिं आइनी मामलो ईंदो त न। पर जावेद कमीशन त कोन्हे न, हीअ कमीशन न आहे, टोटली डिसएग्री। मां अहमद रज़ा कसूरी सां टोटली डिसएग्री कंदुसि, हीअ कमीशन न आहे, हे स्पेशल कोर्ट आहे रिगार्डिंग प्रोसीड अगेंस्ट आर्टिकल 6। आर्टिकल 6 जे ज़रिए ते हिन खे प्रोसीड करणो आहे, उन ते हिनखे हलणो आहे, जेका कंप्लेंट लॉन्च कई आहे फेडरल गवर्नमेंट। बिल्कुल हीअ कोर्ट आहे, सज़ा ऐं जज़ा हीअ ॾेई सघे थी। जॾहिं फाइनल कंक्लूजन ते पहुचंदा उन में हुननि खे सज़ा ऐं जज़ा जो बिल्कुलु राइट आहे, उहो वरी उन खां पोइ नेक्स्ट स्टेज आहे। लेकिन हे सज़ा ऐं जज़ा जो फ़ैसिलो हीअ टे रुकनी जेका स्पेशल कोर्ट आहे, ट्रायल कोर्ट, उहा करे सघे। चलो, वॾी महिरबानी जावेद खटी साहिब, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, असांजे महिमाननि जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदो इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।